अपील ट्रिब्यूनल अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं संदसि घरवारी हिबा चौधरी खे चूंडण लाइ नाअहल करार ॾेई छॾियो आहे। मुल्तान मां शाह महमूद जा नामज़दगी फारम बि रद्द थी विया आहिनि। अपील ट्रिब्यूनल फवाद चौधरी हिबा चौधरी फवाद चौधरी जा NA 60 NA 61 ते मंज़ूर थियल नामज़दगी फारम ॿीहर रद्द कंदे ॿिन्हिनि खे चूंड विढ़ण लाइ नाअहल करार ॾेई छॾियो आहे। वाज़िर आहे त हिबा चौधरी तरफ़ां 3 परॾेही दौरनि में 9 बैंक अकाउंट जा तफ़सील लिकाइण ते संदन फारम रद्द कया विया। ॿिए तरफ़ मुल्तान जे NA 150 NA 151 ते PP 218 ऐं PP 219 ते शाह महमूद जा फारम रद्द थी विया आहिनि, जॾहिं त साॻियुनि तकनि ते ट्रिब्यूनल शाह महमूद जे पुटु ज़ैन ऐं धीउ मेहरबानो जा फारम मंज़ूर कया विया आहिनि। उन पेशावर मां तहरीक इंसाफ़ अॻवान असद केसर जो नामज़दगी फारम मंज़ूर थी वियो आहे, जॾहिं त PP 80 तां मरियम नवाज़ जो फारम अपील ट्रिब्यूनल मंज़ूर करे वरितो आहे।